عید کے لیے بہت ساری تیاریاں ہوتی ہیں. مینس جیسے ہی رمضان اسٹارٹ ہوتی ہے پہلے تو ہم لوگ زیادہ قرآن پاک کی طرف توجہ دیتے ہیں, اپنی اسلامی طرف توجہ دیتے ہیں. بٹ جیسے جیسے رمضان گزرتا جاتا ہے ہم لوگ عید کی طرف آ جاتے ہیں, ہم لوگ شاپنگ کرتے ہیں. مینس کافی گرلس ہوتی ہیں وہ جیولری اور ڈریسز چپلس وغیرہ کو لے کے بہت زیادہ ایکسائٹیڈ ہوتی ہیں, وہ لوگ شاپنگ کرتی ہیں. ہم نے بھی کی ہے, کافی حد تک باقی ہے. اچھا, آج کل جیولری کے جو ریٹس ہیں وہ اتنے ہائی ہو گئے ہیں کہ وہ 60,000 تک فی تولہ جو ہے وہ مل رہا ہے. تو لوگ تو وہ جو آرٹیفیشل جیولری ہے وہ زیادہ خرید رہے ہیں. تو اس عید پہ بھی ایسے سلسلہ ہے کوئی؟ یہی سلسلہ ہے, اور آرٹیفیشیل جو جیولری ہے وہ سونے کو دیکھ کر اور بھی زیادہ ان کے ریٹس اوپر جا رہے ہیں. جو غریب لوگ ہیں وہ بیچارے سوچتے ہیں, وہ جاتے ہیں دیکھتے ہیں ریٹ پوچھتے ہیں اور واپسی چل جاتے ہیں. مینس ان لوگوں کی خواہشات پوری نہیں ہو پاتی. آرٹیفیشل بھی مہنگی ہو گئی, بہت مہنگی ہوتی چلی جا رہی ہے دن بدن سونے کی طرح. مینس اس کا بھی ریٹ بڑھتا ہی جا رہا ہے. تو اس عید پہ جو آپ کی تیاری ہے وہ پچھلی عید سے زیادہ ہے یا مہنگائی کی وجہ سے کم کرتی ہے؟ مینس ہم لوگ تو افورڈیبل ہیں, ہم لوگ افورڈ کر سکتے ہیں, تو ہم لوگوں کی ٹھیک ہی ہے, پچھلی دفعہ کی طرح ہی ہے. مینس ایکسائٹمنٹ زیادہ ہے بٹ تیاری وہی ہے. والدین کی طرف سے کوئی روک ٹوک نہیں؟ نہیں, والدین کی طرف سے مینس ہم لوگوں کو جو لینا ہوتا ہے ہم لوگ لے لیتے ہیں. لیکن پھر ہم لوگوں کو بھی سوچنا چاہیے کہ مینس وہ لوگ افورڈ کر سکتے ہیں یا نہیں. ہم لوگوں کی خواہشات مینس وہ لوگ پورا کرتے ہیں, پر پھر بھی ہمیں ان کی خواہشات کا بھی دھیان رکھنا چاہیے. وہ لوگ اپنے لیے نہیں خریدتے, اپنی اولاد کے لیے خریدتے ہیں, تو ہمیں بھی تھوڑا بہت سوچنا چاہیے کہ ان کے لیے کچھ خریدا جائے. تہاں جو مسلم فرینڈس کن یا تہاں جو اسپیشل تہوار ہوندا ہیں انہن تے کیئں ایک بے کے وش کندا ہے؟ مسلم اساں کے جی تھیندی ہے ہیپی دیوالی, اساں چوندن ہیپی عید مبارک. اساں انہن کے چوندو آहियूं हिक ॿिए सां उन्हनि खे गिफ्ट ॾियणी आहे, असांखे उहे गिफ्ट ॾींदियूं आहिनि. ईअं ई थींदो आहे, असां उन्हनि जे हिते वेंदा आहियूं, असांजे घर हिते ईंदियूं आहिनि, एतिरो ई हूंदो आहे. असां पंहिंजी ईद ते अलहदा माना असांजे हिननि मुस्लिम फ्रेंड्स असां ॾे ईंदियूं आहिनि. हिन खां पोइ असांजे बम फटाका हूंदा आहिनि उहे ॿारींदा आहियूं. ऐं रेस्टोरेंट वग़ैरह हर कंहिं रिलेटिव्स जे घर वञणु, मिठाई केक वग़ैरह हर कंहिंजे घर खणी वञणु, रिलेटिव्स ॿियो त ईअं कुझु हूंदो आहे. गिफ्ट्स वग़ैरह खाराइण पीआरण? हा, इहो पंहिंजे नन मुस्लिम्स में असांजा रिलेटिव ईंदा आहिनि त असां उन्हनि खे खाराईंदा आहियूं, या फिर कोई ट्रीट ॾियणी हूंदी आहे त ट्रीटमेंट में वठी वेंदा आहिनि. इन्हनि में बम फटाका हूंदा आहिनि, या फिर कंहिंजे घर वञिणो हूंदो आहे रिलेटिव में, या असांजे घर ईंदा आहिनि कोई महिमान गेस्ट, ईअं ई थींदो आहे. مطلب یہ مسلم میں ہندوؤں جا جے بھی تہوار ہیں ایک بے جا وہ بئی ایک بے کے سیلیبریشن میں حصو وٹھندا آहिनि, وش کندا آहिनि. हा छो न, हर कोई पंहिंजे पंहिंजे, असां उन्हनि खे कंदासीं त असां घटि न थी वेंदासीं, न असांखे कंदा त असां घटि थी वेंदासीं. की हिसाब त न आहे करिणो न, असां कंदासीं त असांखे बि ऑफकोर्स कंदियूं ऐं कीअं न बि करे करिणो अथनि उन्हनि खे बि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ईअं ई हूंदो आहे ॿियो छा. اچھا زینب یہ بتائیں کہ کیسے عید گزرتی ہے؟ آپ صبح جب آنکھ کھلتی ہے تو کیا کرتی ہیں؟ پہلی تو بات ہے میں سوتی نہیں ہوں ایکسائٹمنٹ میں, اور بہت مزہ مستی کرتی ہوں, انجوائے کرتی ہوں, بہت مزہ آتا ہے. ساری رات عید کی وجہ سے نہیں سوتی؟ نہیں, ساری رات نہیں سوتی کیونکہ مجھے مہندی وغیرہ لگانی ہوتی ہے. مما کو لگاتی ہوں, چاچی کو لگاتی ہوں, سب کو لگاتی ہوں, اس وجہ سے. صبح کو پھر آپ سو جاتی ہیں؟ نہیں, صبح کو نہیں سوتی, ایکسائٹمنٹ ہوتی ہے, دوستوں سے ملتی ہوں, دادی کے گھر جاتی ہوں, بہت مزہ مستی کرتی ہوں, بہت. عید کا کتنا انتظار ہوتا ہے؟ عید کا بہت انتظار ہوتا ہے, بہت بے صبری سے انتظار ہوتا ہے. عیدی کی وجہ سے, خریداری کی وجہ سے, یا ویسے سیلیبریشن کی؟ سیلیبریشن کی وجہ سے ہوتا ہے, کیونکہ دوستوں سے بھی ملتے ہیں, دادی والوں سے ملتے ہیں, سب سے ملتے ہیں, گیٹ ٹوگیدر ہوتا ہے, بہت مزہ آتا ہے اس وجہ سے. اور عیدی تو ملتی رہتی ہے, موسٹلی ایسے ہی مل جاتی ہے, جب بھی مانگو جب وہ مل جاتی ہے. اس عید پہ تیاری ہے کوئی اسپیشل چیز؟ اسپیشل ہمیشہ اسپیشل ہوتی ہے. عید ہے ہی ایسی چیز جس میں اسپیشل ہی تیاری کی جاتی ہے. ابھی تھوڑی ہوئی ہے, اتنی نہیں ہوئی, زیادہ تر اینڈ میں ہی ہوتی ہے, کیونکہ ابھی یہ ہوتا ہے کہ رمضان کا ہوتا ہے, تلاوت وغیرہ میں زیادہ تر دھیان دیا جاتا ہے, تو اینڈ کے موقعوں میں ہی نکلا جاتا ہے. ہم لوگوں کا ماحول بہت اسلامی ہے, اس وجہ سے ہم لوگ بہت فالو کرتے ہیں قرآن پاک اور عبادات وغیرہ کو, اس وجہ سے. کتنے سال گزر گئے ہیں روزہ رکھتے ہوئے؟ آئی تھنک 5 کلاس سے جو اسٹارٹ کریں اب تک رکھے ہیں. ماشاءاللہ اب سارے روزے رکھے ہیں؟ انشاءاللہ اللہ تعالیٰ توفیق دے, اگر طبیعت ٹھیک رہی تو انشاءاللہ, کیونکہ اکثر روزے کی وجہ سے سینٹر آتے ہیں کالج وغیرہ, طبیعت تھوڑی خراب ہو جاتی ہے, چھوٹ جاتے ہیں 1-2, بٹ کوشش یہی ہوتی ہے کہ سارے رکھیں. اچھا یہ بتائیں کہ عید کے دن کیا اسپیشل ہوتا ہے آپ؟ ہماری عید تو بہت اسپیشل ہوتی ہے کیونکہ ہم لوگوں کی کمبائنڈ فیملی ہے, 4 فلور کا ہمارا گھر ہے, ہم لوگ سب ساتھ رہتے ہیں, بہت انجوائے فل ہوتا ہے چاند رات. اس کے بعد صبح جب سارے بچے اور بڑے نماز پڑھنے جاتے ہیں, اسپیشلی بہت اچھا لگتا ہے کہ سب ساتھ صبح وہ کرتے ہیں بریک فاسٹ, جب جاتے ہیں وہاں سے آتے ہیں, سب عیدی ملتے ہیں, عیدی دیتے ہیں. 4 فلور ہیں تو آپ کو عیدی بھی بہت ملتی ہوگی؟ بہت. اس کے علاوہ ایکسائٹمنٹ بہت ہوتی ہے کہ سب لوگ جب ساتھ بیٹھتے ہیں, ٹوگیدر ہوتا ہے اور ریلیٹیو آتے ہیں تو بہت انجوائے فل ہوتا ہے. ہم لوگ بہت انتظار کرتے ہیں, کوئی بھی ایونٹ ہو بہت انجوائے فل ہوتا ہے ہم لوگوں کے لیے. عید جے خوشین میں ایک طرف خریدارن جو زور ہے رش نظر اچے تھی, تو بے طرف وری
रोज़गार कंदड़ नंढा दुकानदार या वॾा दुकानदार ऐं मख़सूस कमकार कंदड़नि जी चांदी थी वञे थी। ईद ॾिहाड़नि में बूट पॉलिश कंदड़ पोरियत हुजनि या वरी हेयर कटिंग सैलून हलाईंदड़ हुजनि, ब्यूटी पार्लर या मेहंदी लॻाईंदड़, मतिलबु त दर्जीअ खां वेंदे चूड़ियूं विकिरो कंदड़नि ताईं पोरियतनि लाइ ख़ुशियूं ॿीणियूं थी वञनि थियूं, छाकाणि त खेनि आम ॾींहंनि जी भेट में रोज़गार वधीक थिए थो ऐं रेट बि आम ॾींहंनि जी भेट में ईद जे करे वधीक वरिता वञनि था। पर जेकॾहिं दर्जियुनि, सैलून मालिकनि, बूट पॉलिश वारनि खां पुछबो त हू बि महांगाई जूं दाऊं कंदे इहो चवंदे नज़र ईंदा त महांगाईअ जे करे ग्राहक दुकाननि जो रुख घटि कनि था ऐं जेकॾहिं अॻु ईद ते को ग्राहक 4 जोड़ा सिबराईंदो हो त हाणे उहो 2 जोड़ा ठाराए थो, जॾहिं त बूट पॉलिश बि घर में ई करे ग्राहक पैसा बचाए रहिया आहिनि। हाणे असल मसइलो इहो आहे त महांगाई जी जेका तव्हांखे पाण ख़बर आहे चोट ते चढ़ियल आहे। हिन वक़्तु कस्टमर वीचारा जेके अॻु में खणी ईंदा 3-3, 4-4 जोड़ा, हाणे हिकिड़ो जोड़ो बि वीचारा अचनि था, उहे रोईंदा रोईंदा था अचनि पिया। उन खां पोइ जेको आहे ॿियो इहो आहे त बिजली जेका असांजे पाण आज़ार कयूं वेठी आहे। हाणे हिन वक़्तु जेका असां 2-2, 3-3 कलाक वञे थी, जॾहिं त हुनजो ऐलान थियल हो त भई असां रमज़ान शरीफ़ में तव्हांखे हिकिड़ो LNC ॾियूं था, पर उहो कोई चांस न मिलियो आहे। उन खां पोइ जेको महांगाई ॾिसो पाण था, असां बि जेका महांगाई करे छॾी आहे, दर्जी बि। हाणे जॾहिं कपिड़ो था वठी अचनि, जेको मिलंदो पहिरियों 400-500 रुपए सूट, हाणे 800-900 रुपया उहो। सिलाई वठंदासीं असां 200-250, हाणे असां 300-400 था वठूं। ज़ाहिर आहे असांजो सफ़र गुज़र काॾों थींदो, जेकॾहिं कम बि हिकु घटि जेको आहे ऐं उन खां पोइ महांगाई बि, असांजा बचा काॾों पलंदा। असां बि महांगाई कई आहे, बिल्कुलु ख़ुशी हुई। अॻु में जेका महांगाई न हुई, सस्ता पई, माण्हू ख़ुशियूं कंदा, 5-5, 6-6 जोड़ा इलाज कंदा, बाबा असांखे ठाहे ॾियो, असां उन्हनि खे इलाज कंदासीं, बाबा हाणे न वठी कयो, हाणे वेठा तकियूं था पिया। ॾिसो पाण त कंडीशन इहा आहे कम जी जेको आहे तव्हांजे साम्हूं बीठी आहे। ऐं हक़ीक़त इहा जेकॾहिं गवर्नमेंट जेका कंट्रोल करे, असांजे रमज़ान शरीफ़ जीअं ईंदो आहे, हिकु मुक़दस महीनो आहे असांजे हिन मुल्क में, पाकिस्तान में जेको नालो आहे माशाअल्लाह, उनजी जाइ ते उबतड़ आहे। यानी जॾहिं बि रमज़ान ईंदो आहे त हर शइ डबल ते थी वेंदी आहे। काई बि सस्ता आहे, तव्हां ॾिसो जेका का खाइण जी शइ तव्हां वञो, जेका रोज़े खोलण लाइ का शइ वठी अचो, खारक जी ॾिसो पाण वटि थियनि थियूं खारकूं असां वटि। हिन वक़्तु जेका हल्के मल्की खारक 280 रुपए किलो लॻी पई आहे। ॿुधाए रोज़ा त वठंदो गरीब जेको आहे वञी करे रोज़ा खोलाइण लाइ? ग़रीब माण्हू त चवंदा असां ॼायो छो, मतिलबु इहो त हुनजो कहिड़ो, हुनखे आहे ई न, कोई सोर्सिस न आहिनि जंहिं ते जेको आहे पंहिंजी ज़िंदगी ख़ुशहाल गुज़ारे सघे। हाणे जेको 4-4, 5-5 ॿार जेके जंहिंखे हूंदा कठा, बचनि जी सोचे या पंहिंजी सोचे। हिन वक़्तु बिल घर जा केतिरा था अचनि बिजलीअ जा, बिजली आहे कोन, पोइ बिल केॾा आहिनि। गैस जी लोड शेडिंग अलॻि आहे। हुकूमत इहा ई अपील आहे, जेकॾहिं ख़ुदा जेकॾहिं सही तरीक़े सां उहो चाहिनि था, पंहिंजे वोटर्स जेका जेके वोट ॾेई हुननि खे आणनि था, हुननि जी भलाई चाहिनि था, त उन्हनि खे बहितर इहा त सस्ता मुहैया कनि ऐं जेतिरो थी सघे थो त महांगाई ते कंट्रोल कनि। जेकॾहिं इहो न कंदा त ज़ाहिर आहे आवाम जेका रोडनि ते निकिरी ईंदो। ॿाहिरि मुल्क जीअं थियो आहे हिकिड़े वाक़ियो, जेका सॼी दुनिया ॿाहिरि निकिरी आई, आख़िर गवर्नमेंट जो छा थियो? इहो ई थियो त जेका हुन हार मने वेही रही। इहो हिते बि थींदो। दर्जी महांगाई तॾहिं कंदो आहे जॾहिं असांखे मटीरियल महांगो मिलंदो आहे। ऐं बकरम जीअं असांजो जेका रमज़ान शरीफ़ अचे थो, 15 शहबान खां अॻु में ऐलान थो थिए त भई बकरम हाणे तव्हांजो महांगो थो थिए। पहिरियों बकरम हूंदो 60 रुपए मीटर, हाणे उहो 170 रुपए मीटर आहे। हाणे ॿुधाए जेकॾहिं 60 रुपए वारो 170 रुपए मीटर ईंदो त दर्जी कहिड़ो ॾोह कयो। ऐं उहो ई कस्टमर जेको कपिड़े जेको 400 वारो जोड़ो 900, 1000 में वठी थो अचे, उते ख़ुशीअ सां पैसा ॾेई थो अचे। हिते जॾहिं अचे थो असां उहो ॾचो कयूं वेठो आहे, तॾहिं बि असां चवंदा बाबा ठीकु आहे, गुज़ारो करिणो आहे। बस ईअं नॉर्मल आहे। पहिरियों त तमामु सुठो ईंदी आहे, नॉर्मल आहे, माण्हू अचनि था, जाने उहो मज़ो न आहे जेको हूंदो आहे ईद में। बहरहाल गुज़र सफ़र जे हिसाब सां सुठो आहे, सही थो हले कारोबार। मुंहिंजे दुकान ते तक़रीबन स्टैंडर्ड जो कमु थींदो आहे, जेको हाई लेवल जो थींदो आहे, उहो फ्राक वग़ैरह, ट्राउज़र, बाक़ी आम कमु न थींदो आहे। ऐं ग्राहक बि तमामु मुंहिंजा हाई क़िस्म जा वटि, सम्झ हाई लेवल जा माण्हू। लेडीज़ ख़ासि क़िस्म में जेको कमु हले थो, हिन कैटलॉग जो थो हले। गुलेमन जी गुलेमन जो फ्राक थिया, ट्राउज़र थिया, सम्झे कतान थिया, ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे ॿियो कलियुनि वारा फ्राक थिया। असांजे लेडीज़ में इहे था हलनि, ए लाइन फ्राक वग़ैरह, हेठां ट्राउज़र। हाणे बि असां वटि त उहो ई आहे, पहिरीं बि 10 जोड़ा ठाराईंदा, हाणे बि 10 जोड़ा ई था ठाराइनि। जेके 4 ठाराईंदा 4, जेके 20 ठाराईंदा 20 था ठाराइनि, पर घटि विया आहिनि। सबबु इहो महांगाई जे करे। असां वटि तक़रीबन पहिरें त सखर जा ईंदा आहिनि, तंहिंखां पोइ ख़ैरपुर थी, राणीपुर थी, सम्झो एतिरे क़दुरु जो कराची ताईं बि ईंदा आहिनि ठाराइण लाइ। ऐं तंहिंखां पोइ जेके आहिनि फॉरेन जा बि ईंदा आहिनि, जेके असांजी फैमिली तो शादी थी ॿाहिरि थियूं रहनि, उनजा कपिड़ा भी ठाहे करे साल में हिकिड़ो दफ़ो मोकिलंदा हूँ। ईद महंगाई ने मार दिया है, महंगाई में बहुत तेज हो गई है, कारोबार कम है, महंगाई ने मार दिया, महंगाई तमाम तेज हो गई है।
पहले वाली भी ईद सही थी, ये ईद बिल्कुल कोई नहीं कर रहा है। महंगाई ने मार दिया, बस अभी नहीं आते हैं, पॉलिश कोई भी नहीं बनवाता। कारोबार ढीला हो गया, महंगाई ने कमर तोड़ दी, महंगाई ज़्यादा हो गई। नहीं पहन रहे लोग, लेवे क्या, पैसा होए तो लेवे नहीं, पैसा ही नहीं है तो क्या लेवे। आमदनी में पूरे हो जाते हैं, खाने पीने सौदे में पैसे पूरे। हुकूमत को करना चाहिए, महंगाई नहीं करे, सस्ताई करे, सस्ताई करे, थोड़ी महंगाई को हटावे। बस अभी जैसे हो रहा है दम गुजर कर रहे हैं, कुछ हो रहा कुछ कर रहे हैं, दम गुजर। कारोबार में मजा नहीं है भाई, काम धंधा है ही नहीं, घर का गुजारा भी कई मुश्किल से चलता है और ठीक ठाक लगा पड़ा है भाई, क्या करें। पॉलिश के लिए भी आते हैं, बस सारा दिन में एक दो जोड़ा पॉलिश का आता है, वो भी 10 रुपए जोड़ी के पॉलिश के लेते हैं, 10 रुपए चमड़े के लेते हैं, टाका लगाते हैं उसके 5 रुपए लेते हैं टाके के। काम का नहीं है ना मजा, काम का मजा है ही नहीं, काम धंधे का। लोग नहीं आ रहे हैं, सारा दिन में ग्राहक भी देखते हैं, ग्राहक आवे आवे, ग्राहक भी नहीं आता है, तो ना भाई सब गुजारा ही पता नहीं कैसे चलता है, सारा दिन धूप में बैठे होते हैं। भजन मां हिते आयो आहियां कटिंग कराइण जे लाइ। ठीकु आहे, महांगाई बि एतिरी लॻी पई आहे, मां चयो हाणे कटिंग बि कराईंदुमि प्लस जेको आहे शॉपिंग बि कंदुमि बाज़ार जी। ठीकु आहे, त मां जो कुझु पैसा बची विया त फेशियल वेशियल बि कराए वठंदोमांसि। ठीकु आहे न, हाणे फेशियल त छा असां मसाज कराइण जे लाइ बि जेको आहे न इहो एतिरा हो थी विया आहियूं, हाणे छड़ो कटिंग जे लाइ आया आहियूं। ठीकु आहे न, हाणे अॻिते इनशाला ॾिसंदासीं जेको आहे सो वञूं हाणे बाज़ार में शॉपिंग वॉपिंग जो छा आहे मसइलो। ठीकु आहे न, पैसा बचा त पोइ ईंदासीं, फेशियल वग़ैरह बि कराईंदासीं, कटिंग वग़ैरह त हाणे थिए थी पई। ठीकु आहे न, ऐं ॿियो जेको आहे सो असांजे जेके वॾा हुकुमरान आहिनि ऐं उन्हनि जो बि अलाह हाफ़िज़ आहे। ठीकु आहे नी, छोड़ो पंहिंजो पेट भरनि था पिया, ॿियो कुझु आहे ई कोन। ठीकु आहे न, असां ग़रीबनि जो जेको आहे सो इहो ई कटिंग भजन हर क़िस्म जी थिए थी पई, जेको आहे सो माण्हू चॉइस खणी अचे, ओड़े हिसाब सां कटिंग थींदी तव्हांजी। ठीकु आहे न, हर माना जेको आहे सो कटिंग बहितरीन क़िस्म सां थिए थी पई। मूंखे हिन पार्लर खोले खे 26 साल थिया आहिनि ऐं हर साल मुंहिंजे दुकान में बहितरीन ईद थींदी आहे। एतिरी महांगाई जे बावजूद बि हिते माण्हू तमामु घणा ईंदा रहिया आहिनि हर साल। हिन साल जी इहो अंसर आहे त असां रमज़ान खां वठी अॼु 15 रोज़ो आहे त असां वटि कोई कस्टमर 1 या 2 या 3 अचनि था। मतिलबु असां वटि हर क़िस्म जी कटिंग थींदी आहे, स्टेप कटिंग थींदी आहे, बॉय कटिंग थींदी आहे, फेशियल थींदो आहे, हर्बल फेशियल थींदो आहे, नॉर्मल फेशियल थींदो आहे, हर क़िस्म जो फेशियल आहे, हर क़िस्म जो कटिंग आहे ऐं ब्लीच आहे, हेयर स्टाइल आहे, हर क़िस्म जी थींदी आहे। ऐं हाणे ईद अचे थी, जीअं ईद क़रीब ईंदी त ईअं असां वटि रश थींदी ऐं रश थींदी। असां इन जे करे पैकेज बि ॾियणु चाहियूं था पब्लिक खे, जेको हर साल असां रेट वठंदा आहियूं उन खां घटि वठंदासीं ऐं 4 माण्हू इकट्ठा ईंदा त 1 माण्हू असां फ्री ठाहे ॾींदासीं। फ़िलहालु हर को अचे थो, रेट्स पुछी करे हलियो थो वञे ऐं जांच करे थो त साईं रेट केतिरा। असां उन्हनि खे इहो चई रहिया आहियूं त साईं रेट खां बि घटि आहिनि, अॻिले साल खां बि असां घटि रखिया आहिनि। इन जे करे त महांगाई ॾाढी सो महांगाई लाइ असां तव्हां सां कोऑपरेट कंदासीं। तव्हां अचो, असांखे पुछी हर को वञे थो ऐं चए थो त असां ईद खां 2-3 ॾींहं अॻु में ईंदासीं। हर क़िस्म जी थींदियूं आहिनि, फेशियल थींदो आहे, ब्लीच थींदी आहे, कर्लिंग थींदी आहे, पॉमिंग थींदी आहे ऐं स्टाइलिश कटिंगां थींदियूं आहिनि, स्पैच, लेयर, सीज़र। ग्राहकनि जो तवजो फेशियल ऐं ब्लीच ॾे घणो तवजो आहे। रेट्स असां आइटम जे हिसाब सां रखंदा आहियूं ऐं मुनासिब जेके हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि। ईद जो सीज़न न आहे, जेको ईद जा कारोबार हूंदा आहिनि उहा ईद न आहे। महांगाई जे करे जेको आहे तमामु जेको माण्हू ख़र्चु कंदे सोचे थो, वॾो फ़र्क़ु आहे। अॻे माण्हू ख़ुशी ख़ुशी जेको आहे जो कमु कराईंदो, थोड़ो ख़र्चु कंदो वधीक, हाणे नथो करे, हाणे किफ़ायतशारी में कमु थो वठे। ईद के मौके पे भी हमारे नॉर्मल रेट है और पार्लरों से हमारे बिल्कुल जो अफोर्ड कर सकते हैं यहाँ पे, मतलब ज़्यादा रेट नहीं है हम लोगों के जैसे और पार्लरों में ज़्यादा रेट है, कोई भी हमारे ज़्यादा रेट नहीं है। वही हमारे कटिंग के पुराने अभी तक वही रेट चल रहे हैं जो पहले आज से जब हम सीखते थे उस दौर से अभी तक वही रेट चल रहे हैं हमारे। फेशियल तो आते जाते रहते हैं, ये कि हर्बल फेशियल है, वाइटनिंग फेशियल है, पिंक फेशियल है, स्किन टाइटनिंग फेशियल है और बहुत सारे फेशियल है, ज़ाफ़रानी फेशियल है, और इसी तरह स्किन पॉलिश ले लें मुख्तलिफ़ किस्म की। वाइटनिंग ज़्यादातर है आजकल। उसकी ये होता है कि गर्मी के लिहाज से या सर्दी के लिहाज पे कलर कॉम्प्रेशन ख़राब हो जाता है, तो वाइटनिंग ज़रा उसमें ज़्यादा अच्छा होता है, स्किन ज़्यादा ग्लो करती है उसमें,
ग्लो फेशियल भी है, ग्लो फेशियल भी बहुत ज़्यादा हमारे पास इन है आजकल कि ग्लो फेशियल से स्किन ग्लो करती है। जॉब वाली ख़वातीन है वो ज़्यादा उस चीज़ को तरजीह देती हैं कि हम फ्रेश लगें, और फिर नॉर्मल रेट की वजह से हमारे पास ज़्यादा आती हैं कि इधर नॉर्मल रेट भी हैं, कोई हमारा एक्सपेंस ज़्यादा नहीं है। मतलब उस ईद के मौके पर ये होता है हमारा कि फेशियल के साथ हम लोग ब्लीच उसके साथ ही कर देते हैं, नहीं तो अमूमन ये होता है कि ईद के आम रेटों में फेशियल अलग होता है, ब्लीच अलग हो जाती है। और वही हमारी पहले से काफ़ी कम, जैसे जो महंगाई का हाल है वो महंगाई के हवाले से काफ़ी असर पड़ा है कारोबार पे। महंगाई के हवाले से, लाइट के हवाले से, लोड शेडिंग के हवाले से काफ़ी काम जो है हमारा वो। नहीं, वैसे हम परमानेंट कस्टमर है, हर मंथ आते हैं, और वैसे ईद की वजह से इस वजह से हेयर कटिंग करवाने आए, फेशियल वगैरह करवाने आए। हर तरीका फैशन चल रहा है, डाई चल रहा है, कलर चल रहा है, फेशियल चल रहा है, स्टिकिंग चल रही है, हर तरीके से बहुत सारी मतलब है। फेशियल में तो हर चीज़ आ जाती है ना। जो लोग मैनेज कर सकते हैं, जो अफोर्ड कर सकते हैं वो आते हैं, हम इतना अफोर्ड कर सकते हैं हम इसलिए आ जाते हैं। इसलिए इसमें मैंने भी बस हेयर कलर करवाया है और कटिंग करवाई है, फेशियल करवाया है। ख़रीदारी करने में बहुत ज़्यादा महंगाई है, हद से ज़्यादा महंगाई है। कोई चीज़ ख़रीदने आओ तो पहले दाम पूछो और दाम पूछ के चले जाओ, डर लगता है, इतना महंगाई हद से ज़्यादा हो जाती है। नहीं, पहले वाली ईद बहुत अच्छी थी और अब तो ना खुशियाँ बिल्कुल भी नहीं है। खुशी महंगाई है एक तो, और एक तो ये जो आजकल जो चल रहा है कराची के अंदर, लड़ाई वगैरह झगड़े वगैरह चल रहे हैं बहुत सारे। इसमें देख देख के टीवी पे तो ना कहते हैं दिल अंदर से बहुत दुख होता है ना, अपने का परायों का सबका बहुत दुख होता है कि ये इधर भी नहीं खरीद पाते, महंगाई के दौर के अंदर दूसरे लोग भी नहीं खरीद पाते। यहाँ ज़्यादातर मेकअप बहुत ज़्यादा सेल होता है हमारा, माशाल्लाह से मेकअप भी नंबर 1 सारे बाज़ार की हैसियत से ये बिल्कुल मुख्तलिफ होता है यहाँ पर चीज़ें, और हर चीज़ ओरिजिनल नंबर 1 मिलेगी। कोई भी हो, पाकिस्तानी हो, बाहर के आइटम हो, कोई भी हो, और जो कस्टमर की डिमांड होती है वो दी जाती है। हमारे पास हर तरह की वैरायटी है मेकअप में, फेस पाउडर ले रहे हैं, शाइनर हो, ब्लेशन हो, कुछ भी हो, लिपस्टिक हो, हर तरह की अवेलेबल है हमारे पास। 10 तरह की नेल पॉलिशें पड़ी हैं, हर तरह की चीज़ मिलेगी आपको जो भी कहें। कपड़े हैं, ज्वेलरी है, कॉस्मेटिक्स है, क्रॉकरी हो गई, बच्चों की वैरायटी मिल जाएगी। हमारे सेक्शन में पूरा डिपार्टमेंट स्टोर है ना, हर चीज़ है हमारे पास। लोग ज़्यादातर जो रश होता है ना, हमारा एक चिल्ड्रन गारमेंट्स पे ऊपर होता है और एक हमारे कॉस्मेटिक्स पे होता है, ये 2 जगहें बहुत रश चलती है। ईद उल फितर जे 3 ॾींहंनि ते घरनि में हूअं त मुख़्तलिफ़ ताम तयारु थियनि था, पर सयूं ऐं मिठाई ॼण त हर घर में ईद उल फितर ते हिकु लाज़िम जुज़ हुजे थी। हर घर में, इहो ग़रीब जो हुजे या अमीर जो, हर हंधि सयूं सुबुह जे वक़्त में घरनि में तयारु थींदे नज़र अचनि थियूं, ऐं ॿार हुजनि तोड़े वॾा, सयुनि जो ज़ाइक़ो वठणु ॼण त रवायतुनि में शामिल आहे। जेकॾहिं महांगाई, बदअमनी, बेरोज़गारी, लाक़ानूनीयत, समाजी अणबराबरीअ वारनि परेशानियुनि खां हटी हिकु पुरअमन, रवादारी ऐं अमन अमान वारे माहौल में बेरोज़गारी तोड़े महांगाई जे जिन खे बोतल में बंदि करे ईद जूं ख़ुशियूं मिलनि त शायदि हीअ ख़ुशी बाक़ी ख़ुशियुनि जी भेट में मज़हबी तोड़े समाजी तौरु वधीक ख़ूबसूरत ख़ुशी आहे। कैमरामैन सईद भयो सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।